अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल अउनब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम लिल्लज़ीना इत्तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हारु ख़ालिदीन फ़ीहा व अज़वाजुम मुतहहरतुन व रिज़वानुम मिनल्लाहि वल्लाहु बसीरुम बिल इबाद आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मखी आयत सवूरी में इरशाद फरमायो त माण्हुनि जे वास्ते ख़वाहिशुनि जी मुहबत खे सिंगारियो वियो आहे। उहे ख़वाहिशूं कहिड़ियूं औरतूं आहिनि, पुट आहिनि, सोन ऐं चांदी जा ढेर, घोड़ा, निशान कयल जानवर, पोखूं, इहो दुनिया जो सामान जेको आहे सो माण्हुनि जे लाइ सिंगारियो वियो आहे। हर कोई इन शुगल में मशगूल लॻो पियो आहे। अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जंहिंमें मुखातिब मदीने वारो साईं आहे। फरमाए त कुल अउनब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम, महबतूं इरशाद फरमाए त तव्हांखे मां इन शयुनि खां वधीक भली शइ ॿुधायांव, जेका इन शयुनि खां वधीक भली शइ जंहिंमें इंसानु मसरूफ़ लॻो पियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चवंदो भली शइ कहिड़ी आहे? लिल्लज़ीना इत्तक़ौ, वास्ते उन शख़्सनि जे जेके परहेज़गारी कनि था, उन्हनि जे लाइ भली शइ कहिड़ी आहे? इंद रब्बिहिम, उन्हनि जे रब वटि जन्नातुन, बाग़ आहिनि, तजरी मिन तहतिहल अन्हारु ख़ालिदीन फ़ीहा, जंहिंजे हेठां खां नहरूं वहनि थियूं ऐं उहे उन बाग़नि जे अंदरि, उन जन्नत जे अंदरि हमेशह रहनि। व अज़वाजुम मुतहहरतुन, ऐं उन्हनि जे लाइ पाक घरवारियूं उन जन्नत जे अंदरि। व रिज़वानुम मिनल्लाहि वल्लाहु बसीरुम बिल इबाद, ऐं अल्लाह ताला जो रज़ामंदो बि उते हूंदो, उहे जन्नत में रहंदा, उन्हनि जे लाइ पाक घरवारियूं बि हूंदियूं ऐं ख़ुदा ताला जी ख़ुशनूदी बि उते हूंदी, रब उन्हनि सां राज़ी हूंदो। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदड़ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां इहो पैगाम पहुचायो त दुनिया जूं शयूं आहिनि, पर आख़िरत जे मुक़ाबले में का शइ बि हिन दुनिया में न आहे। जो आख़िरत खे दुनिया जे करे बर्बादु कजे, आख़िरत खे दुनिया जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए त मूं वटि उन्हनि खे पैगाम पहुचाए त आख़िरत जे अंदरि तव्हांजे लाइ अलाह जूं वॾियूं नेमतूं आहिनि, अलाह जा वॾा इनाम आहिनि। अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी लिल्लज़ीना इत्तक़ौ जी वज़ाहत थो फरमाए त इहे सभु शयूं कंहिंजे लाइ आहिनि जेके तक़वा वारी ज़िंदगी गुज़ारनि था, यानी बची करे ज़िंदगी गुज़ारनि, यानी बचण में सभु कुझु लिखियलु आहे। ॾिसो, सिहत जे लाइ बि बचणु ज़रूरी आहे। सिहत लाइ बि डॉक्टर ईअं चवंदा आहिनि बचाए पाण खे, बचाईंदे सिहत सही रहंदी, जेके सिंधी में चइबो आहे रख कर। त आख़िरत जे लाइ बि इंसान खे बचाइणो आहे पाण खे। छा बचाइणो आहे? पंहिंजी अखियुनि खे बचाइणो आहे, पंहिंजी ज़ुबान खे बचाइणो आहे, पंहिंजे कननि खे बचाइणो आहे, पंहिंजे पूरे वजूद खे बचाइणो आहे। जेको पंहिंजे वजूद जी ज़मानत खणे, अल्लाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे जन्नत जी ज़मानत खणी छॾी आहे। त इंसान जे वजूद में वॾियूं ख़यानतूं रखियलु आहिनि। जेको इंसानु ख़यानत करे थो पियो, इन शयुनि खे बचाए करे जेको हितां हले थो पियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे लाइ पंहिंजे नेमतुनि खे तयारु करे रखियो आहे। फरमाए त अल्लज़ीन यक़ूलून, जेके मुत्तक़ी माण्हू आहिनि उहे कहिड़ो कमु कंदा आहिनि, उनजी सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि? फरमाए त अल्लज़ीन यक़ूलून रब्बना इन्नना आमन्ना, उहे चवनि था त रब असांजा बेशक असां ईमान आंदोसीं। ईमान जो ज़िक्र करण बि सुठी शइ आहे। मौला असां ईमान आंदोसीं, पोइ ईमान असांजो खणी केतिरो बि आहे, एॾो मज़बूत बि न आहे, एॾो सुठो बि न आहे, पर ईमान आंदो त आहे न। यानी पंहिंजे ईमान जो वसीलो वठी करे दुआ घुरणु इस्लाम में जाइज़ आहे। यानी छा था चवनि? इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना, पोइ बख़्श असांजे वास्ते असांजे गुनाहनि खे, वक़िना अज़ाबन नार, ऐं असांखे बाहि वारे अज़ाब खां बचा। यानी एतिराफ़ करणु पंहिंजे गुनाहनि जो ऐं आख़िरत वारे अज़ाब खां बचण जी दुआ घुरणु, इहा जामे दुआ आहे त पहिरियों ज़िक्र ईमान कजे त मौला असां तुंहिंजा पाना आहियूं ऐं तुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। इनखे शरीयत में चइबो आहे ईमान वारो, यानी ज़िक्र ईमान बि आहे, ईमान खां पोइ वरी एतिराफ़ जुर्म बि आहे।
पंहिंजे गुनाहनि जो इक़रार बि आहे त असां गुनाहगार आहियूं, तंहिं करे तोखां माफ़ी था घुरूं, तूं माफ़ी न ॾींदी त ॿियो केरु ॾींदो। ऐं असांखे आख़िरत वारे हुन बाहि वारे अज़ाब खां असांखे बचा। अॻिते फरमाए त अस्साबिरीन वस्सादिकीन वल क़ानितीन वल मुनफ़िक़ीन वल मुस्तग़फ़िरीन बिल असहार, उहे सब्र कंदड़ आहिनि। सब्र छा में, जेको अलाह उन्हनि खे ॾिनो आहे उनखे किफ़ायत कनि, कॾहिं बि शिकायत नथा कनि त मौला असांखे तो कुझु न ॾिनो आहे, उनजे मथां सब्र कनि था पिया। वस्सादिकीन, ऐं सच जे मथां क़ाइमु आहिनि, सच जो पासो वठनि था। वल क़ानितीन, फर्मा बरदारी कंदड़ आहिनि, ऐं क़ानितीन जी ॿी माना आहे अदब कंदड़ आहिनि, यानी अदब कंदड़ आहिनि। वल मुनफ़िक़ीन, ऐं पंहिंजे हाल आर अलाह जी राह में ख़र्च कंदड़ आहिनि। वल मुस्तग़फ़िरीन बिल असहार, ऐं असुर जे टेम में उथी करे अलाह जी बारगाह में इस्तग़फ़ार कंदा आहिनि। यानी हिन आयत मुबारक जे आख़िरी हिसे में इहे सभु सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि, मुतक़ीन जूं सिफ़तूं आहिनि, यानी सब्र कंदड़ आहिनि, सच ॻाल्हाईंदड़ आहिनि, ऐं अदब कंदड़ आहिनि, ऐं अलाह जी राह में ख़र्च कंदड़ आहिनि। ऐं आख़िरी सिफ़त में, पंजी सिफ़त में फरमाए वल मुस्तग़फ़िरीन बिल असहार, ऐं असुर जे टेम में उथी करे अलाह खां माफ़ी घुरंदड़ आहिनि। यानी माफ़ी जो बि अलाह ताला टेम पंहिंजे क़ुर पाक में ॿुधाए थो पियो त माफ़ी जो वक़्तु कहिड़ो बहितरीनु टेम जेको आहे असुर जे टेम में उथिजे, राति ढली वञे, राति गुज़री वञे, अधु राति जो हिसो गुज़री वञे, पोइ उथी रब जी बारगाह में इस्तग़फ़ार पढ़िजे। इहो बहितरीनु वक़्तु आहे अलाह खां माफ़ी वठण जो। ऐं इन टेम जे अंदरि अलाह ताला रिज़्क़ में बि बरकत फरमाए। यानी सुबुह जे टेम में अलाह ताला पंहिंजे ॿाननि जे मथां, पंहिंजे मख़लूक जे मथां उनजे नसीब खे खोलींदो आहे। और जे ॿानो रब जे हुज़ूर में हाज़िर हुजे, ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात उनजूं सभु तंगियूं दूर फरमाए। ऐं इहो टेम अहिड़ो आहे, असर वारो टेम अहिड़ो आहे जो अक्सर मख़लूक सुतल आहे। अक्सर माण्हू, दुकानदार, कारोबार वारा, कचहरियूं करण वारा, वॾेरा, सॼी राति जेके शुगुल कनि था पिया, इन टेम में किरी था पवनि, पोइ उन टेम जे अंदरि अलाह जा ॿाना उथनि था ऐं रब जे हुज़ूर में ख़ुदा जी तस्वीर पढ़नि था, अलाह जो ज़िक्र कनि था, अलाह ताला जी बारगाह जे अंदरि इस्तग़फ़ार जूं दुआऊं घुरनि था पिया। ऐं उन्हनि जी इस्तग़फ़ार जी बरकत अलाह ताला क़ुर पाक में अॻिते हिकिड़ी आयत मुबारक में इरशाद फरमाए त उन्हनि जो माफ़ी वठणु, इस्तग़फ़ार पढ़णु उहो पंहिंजी ज़ात ऐं महदूद न आहे, पर इन्हनि जे माफ़ी जे आवाज़ में ख़ुदा एॾी त बरकत रखी आहे जो कई मुसीबतूं अलाह ताला टारे छॾींदो आहे। जेके आफ़तूं ज़मीन जे मथां लहंदड़ हूंदियूं आहिनि, उहे इन ॿाननि जे करे ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात उन आफ़तुनि खे हटाईंदो आहे। जेके सुता पिया आहिनि, ख़ुदा ताला उन्हनि जी मुसीबतुनि खे बि माफ़ु करे छॾींदो आहे। इस्तग़फ़ार अहिड़ो सुहिणो अमल आहे, भलो अमल आहे। ख़ासि करे बुज़ुर्गनि इरशाद फरमायो आहे त सुबुह जी सुनत नमाज़ पढ़ी ऐं फ़र्ज़ खां अॻु में इन जे विच में कम से कम 70 दफ़ा इस्तग़फ़ार जी तस्बीह पढ़े, पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे सॼे ॾींहं खे बरकत वारो फरमाईंदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात सभु तंगियूं उन खां खणी छॾींदो आहे। उनजी रोज़ी में बरकत। ऐं छो जो सुबुह जे टाइम में ख़बरूं ईंदियूं आहिनि न, ख़बरूं राति जो घटि ईंदियूं, सुबुह थींदी हेॾां बि ख़बर ईंदी, हेॾां बि ख़बर ईंदी, हे बाबा हीअं थियो, हीअ हादसो हीअं थियो। पर सुबुह जो जेकर अलाह जे ज़िक्र सां, अलाह जी तस्बीह सां, अलाह जे इस्तग़फ़ार सां जेकर असां पंहिंजी शुरूआति कयूं त ख़ुदा ताला इन सभिनी मुसीबतुनि खे टारे छॾींदो। त इहो बहितर टाइम जेको बुज़ुर्गनि ॿुधायो आहे उहो सुबुह जी सुनत नमाज़ पढ़ी, सुनत नमाज़ खां पोइ ऐं फ़र्ज़ नमाज़ खां अॻु में इन जे विच में कम से कम 70 दफ़ा अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह इहो पढ़णु घुरिजे। ऐं जंहिं नियत सां पढ़ंदो अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उनजी दुआ उन सूरत में पंहिंजी बारगाह जे अंदरि क़बूल फरमाईंदो आहे। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।